चौपाई पढ़ण सां विद्या ॾाढो जल्दी ईंदी अथव ॿारनि खे। या 21 बार चौपाई पढ़ायो। गुरु ग्रह गए पढ़न रघुराई, गुरु गृह गए पढ़न रघुराई। अल्प काल विद्या सब आई, अल्प काल विद्या सब आई। गुरु ग्रह गए पढ़न रघुराई, गुरु ग्रह गए पढ़न रघुराई। अल्प काल विद्या सब आई, अल्प काल विद्या सब आई। हे राम श्री राम श्री राम। श्री राम। हाँ, ये अध्ययन करण सां चौपाई रोज 21 बार हथ जोड़ी करे भगवान हनुमान महाराज जे साम्हूं पढ़ंदव। राम जी जे साम्हूं न, हनुमान महाराज जी। छो जो उन्हनि खे वधीक चिंता लॻंदी आहे भई मुंहिंजे राम जी जो भजन कई, रामायण पढ़ी, चौपाई पढ़ी त अरे उनजो ख्यालु रखिणो पवंदो। हनुमान जी महाराज त साफ़ चई छॾियो आहे कि मुंहिंजे राम जी खे परेशान न कयो। जेको संसारिक शयूं खपे उनजे लाइ दास वेठो आहे, हनुमान जी पाण लाइ था चवनि। राम जी जे लाइ त निष्काम भजन कयो प्रेम सां। चओ हरे राम। हनुमान चालीसा पढ़णी अथव त अंदरि वञी सरकार खे ॿुधायो, सांवरे सरकार, उहे ख़ुशि थी वेंदव। अच्छा, मुंहिंजे भक्त जी महिमा थो करे, अरे मुंहिंजे भक्त जा गुण ॻाया अथई, हिन ते कृपा करणी पवंदी। थोरी सी देरि कयूं त बगल में वरी उन्हनि जी बि सरकार बीठी आहे, राधा रानी। उहा उन्हनि खे चुंडी पाईंदनि, भई छा मज़ाक आहे, केॾा ॾींहं थिया त हनुमान चालीसा पढ़ींदे कुझु ख़ैर ख़बर ई नथा लहो। चओ हरे राम। ये सची ॻाल्हियूं अथव भाई, सची ॻाल्हियूं अथव। श्री कृष्ण गोविंद। नाथ नारायण वासुदेव।